असां हिन वक़्तु ॻोठ रबनो गंभीर में बीठल हूँ। हितां जा ॻोठाणा सरापा एहतिजाज आहिनि ऐं पीअण जे पाणीअ लाइ बि असां महरूम आहियूं। माल तोड़े चौपाए माल जेको आहे सो बुख ऐं उञ विघे मरी रहियो आहे। अचो त हिननि खां वीचार वठूं त छा था चवनि। पहिरीं ॻाल्हि त असांजो फ़सुलु माल सभु बुख उञ ते पाणी न आहे। पाणी शाख जो न आहे, मंछर में लपा आई आहे। उन दानसर वाह किनड़ो जंहिंजो नालो आहे उन खे ठेकेदार मथां मोरिन जो ॼाणाए पाणी बंदि कयो ठहनि। लाशारी आहिनि, टालपुर आहिनि, गांइचा आहिनि, जमाली आहिनि। टोटल असीं सुभाणे खां वठी एहतिजाज कंदासीं। थी सघे उन खां पोइ असां अॻिते बि वधी सघंदासीं। दानसर आहे, मंछर खां जेको अचे थो, हीउ जेको दानसर आहे हिकिड़ो क्लास थिए थो चीफ सेक्रेटरी मंताशा, उन जो ॻोठ बि वञे थो दानसर। ॿियो जेको दानसर आहे असांजे ॻोठ मां क्लास थो थिए, वॾेरो कासिम वॾेरो इमामली दल आहे, उन जे ॻोठ थो वञे दंग थिए। पर तक़रीबन 2 महीना थिया आहिनि असांजे दानसर सुका पिया आहिनि, पाणी कान्हे को। कैमरामैन ज़ैन मेमूना सां गॾु अकरम मेमूना, टीवी न्यूज़, भानसिदाबाद।